विरशा में ॿिनि दुकाननि खे ओचितो बाहि लॻी वई, जंहिंजे नतीजे में लखे रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो। स्टेशन रोड ते प्रकाश मेघवार जी दुकान समेत ॿिनि दुकाननि खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि दुकाननि में पयल लखे रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो। दुकान मालिक प्रकाश मेघवार ऐं ॿियनि चयो आहे त राति देरि सां बंदि पयल दुकाननि में ओचितो बाहि लॻी वई आहे, जंहिंजे नतीजे में दुकान अंदरि बीठल मोटरसाइकिल ऐं ॿियो ज़रूरी सामान सड़ी खाक थी वियो आहे। जॾहिं त इतला बावजूदि फायर ब्रिगेड जो अमलो न पहुतो आहे। शहरनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाइण जूं कोशिशूं कयूं आहिनि।